मसूबुरुगड़ी में टंडोलायार पुलिस ऐं बास जे ॾाड़ ख़िलाफ़ तुर्क बिरादरीअ जे माण्हुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तुर्क बिरादरीअ जे ख़ालिद तुर्क, आबिद तुर्क, दिलशेर तुर्क, दिलदार तुर्क ऐं ॿियनि बास डॉक्टर राणूमल ऐं टंडोलायार पुलिस जे ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो आहे त टंडोलायार वासी डॉक्टर राणूमल ऐं डॉक्टर कृष्ण जे जुर्श ते टंडोलायार पुलिस तुर्क बिरादरीअ जे मोहम्मद बख्श, असलम परवेज़ ऐं नसरुल्ला तुर्क जे घर ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते सख़्त तशद्दुद कयो आहे। उन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त पुलिस नईम हुसैन, तासीम हुसैन, सलमान तुर्क ऐं मोहम्मद बख्श खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे जेल उमाणे छॾियो आहे, जॾहिं त पुलिस बास डॉक्टर राणूमल सां वंगार वहंदे तुर्क बिरादरीअ जे औरतुनि ऐं मर्दनि समेत 9 ॼणनि ते केस दाख़िल कयो आहे। एहतजाज कंदड़नि चयो आहे त बासर जे ज़ुल्मनि जो नोटिस वठी पुलिस मां बि कारियुनि ॾिढुनि खे नेकाली ॾेई मामले जी जांच करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारे समूरा केस ख़ारिज करे गिरफ़्तार माण्हुनि खे आज़ादु करायो वञे।